यह निधान जपे मन कोय, प्रभु कृपा करे। पढ़ना सुनना संसार की कार है, पर बुधण पहली सीढ़ी आ। संसार छाहे चाहे कन, जेकी माण्हू ॿुधे थो उहो ई हले थो। असांजे बाडी जा मुख्य ॿ वज़ीर आहिनि, पहिरियों कन पोइ अखियूं। अखियुनि सां ॾिठल ॻाल्हियूं असांजूं बहाना बि न हूंदियूं, जोड़ा न ॿुधल राम। अखियुनि ते बि अंदर में ओद्या पई आहे त दोखो ई दोखो खाईंदासीं। मतां सम्झो असां सही ॾिठोसीं राम। मथे नज़र कंदो असांखे 80% माण्हुनि जा पाप ई नज़र ईंदा, दोष नज़र ईंदा, गुण नज़र न ईंदा। बस अखियूं हेठि कयूं असां। बाबा हरदास हेठि निहार साईं न विसार, हेठि निहार बस पाण खे ॾिठो, अपने खे ॾिसो, तंहिंमें तुंहिंजो छा बस। तंहिं लाइ हिते श्रवण मनन निध्यासन, वचननि जो मनन कयूं। मन में वेंदो तॾहिं माना बुद्धि में वेठो, तॾहिं निध्यासन थींदो, तॾहिं हलण लाइ प्रेरित थींदो। जॾहिं कंदो तॾहिं शब्द जो रूप थी वेंदो। हे थी आहे श्री राम। जेके न बि पढ़ियल आहे, मां साईं बलराम साहिब खां पुछां पियो, साईं पोइ हे ग्रंथ ॾिना अथऊं नानक साहिब ऐं पंहिंजो भाई टेऊंराम, पढ़ियल बि न आहे। असली आंगूठे छाप सफ़ा साहिब त खणी पढ़िया, पर पढ़ण में उन खे पढ़ायो न, पाण काथे पढ़िया राम। चवनि बाबा ईअं थींदो आहे, पाण भारी विद्वान हुया। बस कीअं भला? चवनि बा श्रवण मनन निध्यासन साक्षात्कार, ॿुधण बि पढ़ण आहे न। उन्हनि ॿुधो, उन वचननि ते हलिया, बस शब्द जो रूप थी आहे, उनजे मुख मां बाणी निकिरी आई। श्री राम। तो साहिब चवनि था हाणे वेही वचननि जो वीचार कयूं, सत्संग उथे खां पोइ इहो मंथन कयूं। छड़ो आनंद अची वियो, कन रस थियो। असां सत्संगी तॾहिं आहियूं, गुरुमुख तॾहिं बणिजी सघंदासीं जॾहिं वेही वचन जो संतन छा चयो छा चयो, कंदे कंदे कोई अची शब्द पचंदो बाबा घर पहुचे ताईं राम। तंहिं लाइ बस ॿियो कंहिंसां ॻाल्हाइण न थिए, सत्संग उथण खां पोइ कंहिंसां गुफ़्तगू न थिए। सतनारायण जी कथा में ईंदो, सतनारायण जी कथा पूरी थी, सतनारायण साईं जो ध्यानु धरे प्रसाद वठी घर पहुचो। हिकिड़ी लाइन ईअं पढ़ण में मिलंदी, माना ॿियो शब्द ईंदो, वरी उहो शब्द जो असर हटिजी वेंदो। बणाए रखो, बचाए रखो, बस ॿियो ज़रूरी आहे त ॻाल्हाए, न त पाण न ॻाल्हायो। वञे मंथन कंदा मंथन कंदा, कुझु न कुझु असांजे पकड़ में अची वञे। असांजो अचणु सार्थक थिए, वेहणु सार्थक थिए। श्री राम।